हलकड़े माण्हूअ जे अॻियां तव्हां का बि ॻाल्हि कंदव उहो सम्झंदो पाण ते। अहिड़ो हिकिड़ो पहाको तव्हांखे थो ॿुधायां, ॻाल्हि खिलण जी बि आहे ऐं वॾी सम्झाणी बि अथसि, पर पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। हिकिड़ा चोर कंहिं कुराड़ी जे घर में चोरी करण लाइ विया। घर जे मालिकनि खे जाग थी, चोर चोर जो कयूं त हिकिड़ो चोर खट जे हेठां तकड़ में वञी घिरी हेठि वेठो ऐं हिकिड़ो लेट्रिन में ऐं हिकिड़ो वण जे मथां चढ़ी वेठो। ॻोठ वारा अची गॾु थिया, कुराड़ी खां पुछा कयूं अमा को लटे कपिड़े जो बचा थियो? चयूं अबा मथे खे ख़बर आहे। भला को माल मता? चयूं अबा मथे खे ख़बर आहे। चयूं अमा को सोन वग़ैरह कंहिं पैसे ॾोकड़ जो त बचा थियो? चयूं अबा मथे खे ख़बर आहे। ईअं ई उहो हलकड़ो माण्हू हो जेको चोर हुयो त उन ई टपो ॾेई हेठि चयो कुराड़ी अलाह अलाह कर, सभु मां खयां। जेको खट हेठो पियो आहे लिकियो वेठो उहो छुटो, जेको लेट्रिन में लिकियो वेठो उहो छुटो, इहे सभु मां खयां। ईअं करे उन ॻोठ वारनि सभिनी चोरनि खे पकिड़े विधो। चवण जो मक़सदु इहो आहे त हल्को माण्हू, तव्हां किथे बि ॻाल्हाईंदो न, हल्को माण्हू सम्झंदो त मुंहिंजे लाइ थो ॻाल्हाए। पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो।